اعظم بھٹی مرکزی خزانچی سندھی ادبی संगत सिंध जा खोड़ सारा अहिड़ा क़दीम माग आहिनि जेके वक़्त ऐं जिबर सबबु पंहिंजो वजूद विञाए वेठा, पंहिंजा नाला विञाए वेठा, पंहिंजे तारीख़ूं विसारे वेठा। उन्हनि ई सिंध जे खोड़ सारनि मागनि मां तिलके हैदराबाद जी ॿाहिराड़ी जी यूनियन काउंसिल टिंडो फज़ुल लॻ हंङोराणी माड़िन जो हिकिड़ो क़दीम माग आहे, जेको माग सिंध जे ॿियनि खोड़ सारनि शहरनि जीअं सिंध जे ॿियनि खोड़ सारनि क़दीम मागनि जीअं 1780 धारे मदद खान पठान जे हमले खां पोइ पंहिंजे वजूद ऐं वक़्त जे जिबर सबबु पंहिंजी हिकिड़ी तारीख़, पंहिंजो हिकिड़ो तशख़ुस ऐं पंहिंजी हिकिड़ी सुञाणप विञाए वेही रहियो। तोड़े जो उन्हनि मागनि जा, उन्हनि शहरनि जा आसार किथे किथे मुबहम त किथे किथे ज़ाहिरी तौर ते मौजूदु रहिया आहिनि, पर आउं सम्झो था त हंङोराणियूं माड़ियूं जेके आहिनि टंडे फज़ुल लॻ, उहे न रुॻो सिंध जे क़दीम माग तौरु पंहिंजी हिकिड़ी मुनफ़रद हैसियत रखनि थियूं, पर उन ई माग जे हवाले सां असां वटि तारीख़ जा फ़ुफ़ा तमामु घणो न रुॻो ख़ामोश रहिया आहिनि, पर असां वटि तहक़ीक़ जो जेको दाइरो आहे उहो बि वसी अंदाज़ में इन टॉपिक जी का खेल कोन करे सघियो आहे। टंडो फज़ुल बि टंडो मोहम्मद ख़ान जे लॻभॻि तिलके हैदराबाद जो हिकिड़ो क़दीम माग आहे, पर उहो माग फुमरनि जे दौर टालपुरनि जे दौर में जेको आहे उहो वजूद में आयो आहे। उन खां पहिरीं जेको इहो माग हो टंडो फज़ुल लॻ हंङोराणियूं माड़ियूं जेके आहिनि, उहो आउं सम्झां थो त इहो कलोड़नि जे दौर जे लॻभॻि जा आसार आहिनि या उन खां बॻे जा आहिनि, छो जो साईं जी एम सैद पंहिंजे किताब जनम गुज़ारिम जिनसी में लिखे थो सैयद कामिल शाह जी सावाने खाके जे हवाले सां त हिंङोराणा सैयद जेके हुआ से 12वीं सदी जे विच धारे इहो टंडो फज़ुल लॻ हिंङोराणनि सैदनि वारे ॻोठ मां लॾे अची सैदपुर उन्हनि जी आबाद कयो, जेको हिननि हिंङोराणनि सैदनि जो वॾो सैयद मोहम्मद सईद शाह उन जे नाले सां इहो शहरु आबाद कयो। उन खां अलावा मिर्ज़ा कलीच बेग क़दीम सिंध उन जा मशहूरु शहर ऐं माण्हू में बि उनजो तज़किरो कयो आहे, ऐं इनसाइक्लोपीडिया जे हवाले सां बि इहे साॻिया रेफरेंसिस आहिनि। तोड़े जो खलील खोसे जो किताबु आहे सिंध जा टंडा, उन आउं सम्झां थो त हिंङोराणनि सैदनि जो इहो ॻोठु या हिंङोराणी माड़ियूं जेके आहिनि, जंहिंखे साईं जी एम सैद जनम गुज़ारिम जिनसी में इन तज़किरे सां ज़ाहिर कयो आहे त इहे हिंङोराणा जेके सैयद हुआ 12वीं सदी जे विच धारे हितां लॾे अची टंडो मोहम्मद ख़ान जे सैदपुर वारे ॻोठ में पंहिंजो ॻोठु आबाद कराए अची वेठा। सैयद मोहम्मद सईद शाह जे नाले सां जेको सैदपुर जो ॻोठु आहे, उहे ई हिंङोराणा सैयद आहिनि जेके असल में मुतलवी सैयद आहिनि। मुतलवी सैयद जेके असां मटियारी जा जेके सैयद हुआ, उन्हनि जे मुतलवी सैयदनि जे मींहें पोटे पाड़े जी शाख मां हीअ हिंङोराणनि सैयदनि जो हिकिड़ो सिलसिलो आहे, जेको पोइ मटियारी खां थींदो अची टंडो फज़ुल लॻ हिंङोराणी माड़िन खां वठी पोइ वरी सैदपुर टकर ॾांहुं लॾे अची वेठा। पोइ उन हवाले सां आउं सम्झां थो तारीख़ जे खोड़ सारनि तज़किरनि में तोड़े मिर्ज़ा कलीच बेग, तोड़े साईं जी एम सैद या इनसाइक्लोपीडिया सिंधियाना जे हवाले सां उहे साॻिया रेफरेंसिस इनसाइक्लोपीडिया बि खयां आहिनि, साॻिया रेफरेंसिस उहे खलील खोसे सिंध जा टंडा में बि खयां आहिनि। त टंडो फज़ुल जेको आहे उहो बाद जो नालो आहे, उहो आहे मीरनि जे दौर जो जेको मीर फज़ुल ॿधायो, उन खां अॻु में इहो सॾिबो हिंङोराणनि सैदनि जो ॻोठु। पोइ आउं सम्झां थो त इहे जेके हिंङोराणियूं माड़ियूं आहिनि उहे उन्हनि सैदनि सां ई निस्बत रखनि थियूं, उन्हनि सां ई वाबिस्ता आहिनि, ऐं इहे माड़ियूं आया तारीख़ जे उन दौर में इन्हनि जूं रिहाइशूं रहियूं, इन्हनि जूं हवेलियूं रहियूं, या अहिड़े क़िस्म जी का जेका शइ आहे उहा तारीख़ में असां वटि ज़ाहिर थींदी रही आहे। पर उन ते बि आउं सम्झां थो अञा ताईं वधीक तहक़ीक़ जी ज़रूरत आहे, वधीक खोजना जी ज़रूरत आहे। तारीख़ में अञा ताईं असांखे इहो क्लियर कोन थी सघियो आहे त आया हिंङोराणियूं माड़ियूं इहे जेके ठहियूं हुयूं, इन्हनि जो बुनियादी मक़सदु छा हो, या इहे ऑथेंटिकली कहिड़े पीरियड में ठहियूं। तारीख़ जा फ़ुफ़ा अञा ताईं बि इन ते ख़ामोश आहिनि। ऐं आउं सम्झां थो त हिंङोराणनि सैदनि जो जेको इहो क़दीम माग रहियो, जेके हिंङोराणी माड़ियुनि जे हवाले सां मशहूरु आहे, ऐं उन में जेके हिन वक़्तु मौजूदु आसार आहिनि माड़ियुनि सां लॻोगॻ 2 हिकिड़ियूं मस्जिदूं आहिनि ऐं हिकिड़ो मुक़बरो आहे। मुक़बरे जे हवाले सां बि असां वटि खोड़ सारियूं ॾंद कथाऊं मौजूदु आहिनि।
के चवनि था त इहो 19 सदी जे पछाड़ी जो आहे, किन माण्हुनि जो ख़्यालु आहे त इहो 20 सदी जे लॻभॻि जो आहे। बाक़ी जेको ॿिनि मस्जिदनि जो जेको तस्करो अचे पियो उहो क्लियरली तोड़े जो आर्कियोलॉजिकल खाते जेको कुझु साल पहिरियों उते मरमती कमु करायो, उन्हनि बि हिकिड़ो उते साइन बोर्ड मुख़्तलिफ़ वक़्तनि ते लॻायो आहे, 2 भेरा शायदि उन्हनि जेको रिनोवेशन जो कमु करायो। त उहे जेके 2 मस्जिदूं हुयूं उहे करोड़नि जो दौर जूं क्लियरली उते लिखियलु आहिनि उन बोर्ड ते त 1719 खां वठी 1753 जो जेको पीरियड आहे, तोड़े जो कलोड़नि जो पीरियड अञा मथे आहे 1773-75 ताईं। पोइ 1719 खां 53 जे विच में इन्हनि मस्जिदनि जो बुनियादु मियां नूर मोहम्मद कलोड़े जी निस्बत सां उते इहो ॼाणायो थो वञे त इहो बुनियादु उन्हनि रखियो। ऐं हाणे उहो असां वरी अचूं जेकॾहिं पंहिंजे तारीख़ी मागनि जे हवाले सां त कलोड़नि जे दौर जूं ही जेके यादगारूं हुयूं, उन्हनि यादगारुनि खे आर्कियोलॉजी खाते जे तरफ़ां जेका मरमत कई हुई, उहो मरमत जो जेको कमु हो उहो बि हाणे कलर जे वर चढ़ी रहियो आहे, उहो बि हाणे बुबू नाली ॾांहुं तेज़ी सां वधी रहियो आहे। ईअं ई जी सिंध जा ॿिया खोड़सारा माग, ॿिया खोड़सारा क़दीम शहर मकान पंहिंजो वजूदु विञाए वेही रहिया। फ़ैदपुर लॻ असां वटि फुदेरनि जो ठुल हो, उन जा आसार हाणे पंहिंजो वजूदु विञाईंदा पिया वञनि। थोरे जो टिंडो मोहम्मद खान जे आस पास में असां वटि ख्वाजनि जो दड़ो पंहिंजो वजूदु विञाए वेही रहियो। जोण जो सॼो शहर जिते शाह सनर गोनई हिमायूं जा मारका थिया, उहो शहर सॼो ख़तमु थी वियो, पंहिंजा वजूदु उहो विञाए वेही रहियो। हाणे सिर्फ़ु उते ज़मीनूं पोखियूं पियूं आहिनि। फतेह बाग जा बि के बाक़ी वञी के आसार रहिया आहिनि, न त उहो बि पंहिंजी जेका असली तारीख़ी हैसियत हुई, जेका सुञाणप हुई, उन खे मिसारे चुको आहे। पोइ आउं सम्झां थो हीउ जेको असांजो मजमूई लाड़ो या जेको मजमूई रवैयो असांजो पंहिंजे क़दीम आसारनि ॾांहुं रहियो आहे, तोड़े जो आम माण्हुनि खां वठी आला अख़्तियारनि ताईं, हुकूमती इदारनि ताईं, उन में असां सभु कुफ़ुरवार आहियूं। ऐं आउं सम्झां थो इन्हनि सभिनी शयुनि खे नज़र में रखंदे हिक ॿिए खे ॾोह ॾियणु बजाए असां सभिनी बाशऊर माण्हुनि जो, अहल इल्म माण्हुनि जो ऐं पंहिंजी धरती सां मुहबत कंदड़ माण्हुनि जो फ़र्ज़ु थो थिए त असां पंहिंजे क़दीम विरसे जे बचाव जे लाइ, क़दीम विरसे खे बचाइण वारनि कोशिशुनि जे लाइ हिकिड़ो पंहिंजो अमली ऐं भरपूर किरदारु अदा करियूं।